के मजलिस में बारगाह हुसैन चवंदा इलाज जो यकीन आहे को हिकु अहिड़ो हूंदो जंहिंजा गुनाह पासे वारे खां घटि हूंदा। अल्लाह उन जी आमीन खे ॿुधंदे सभिनीनि वेठलनि जो दुआऊं क़बूल कंदो। दुआ मौला खां मुंहिंजा अल्लाह हिन ॻोठ में जेके अली जा अश्कर आहिनि था उन्हनि जी इज़त माल जान नामूस जी हिफ़ाज़तूं फरमा। अज़ादारान इमाम हुसैन खे मुंहिंजा अल्लाह मौत खां पहिरियां अरबईन इमाम हुसैन जी मशी ऐं ज़ियारत नसीब फरमा। मुंहिंजा अल्लाह असांजे मथां उलमा मराजे जो सायो क़ाइमु दाइम फरमा। इन दुआउनि जी क़बूलियत लाइ सभई गॾिजी सलावत आवाज़ मिजाज मुझे खां त वाक़िफ़ हो तो कोई ॻाल्हाए त बि पढ़णो आहे, न ॻाल्हाए त बि पढ़णो आहे। उनवान गुफ़्तगू जेका अव्हांजे साम्हूं आयतूं 4 पढ़ियूं आहिनि, इन्हनि 4 आयतुनि मां 3 जो उनवान अलॻि आहे, 1 जो उनवान अलॻि आहे। 3 आयतुनि में इहो आहे त सलाम आहे अल्लाह जो नूह ते जंहिंखे आलमीन मां मुंतख़ब कयो वियो। सलाम आहे इब्राहीम ते जेको अल्लाह जो ख़लील ऐं दोस्त आहे। सलाम आहे मूसा ते जेको अल्लाह जो कलीम आहे। सलाम आहे हारून ते जेको मूसा जो वज़ीर आहे। इहे 3 आयतूं हिकु पासे। 4 आयत में जुमिला आहिनि त सलाम आहे यासीन जी आल ते। जनाब इब्न अब्बास ऐं इमरान इब्न हसीन तो चवे त रावी कंहिंखां मां ॿुधो त उन काइनात जे नबी खां गौर रुगो मुॾे कजो, तवजो मुॾे कजो, सवाल कयईं त अल्लाह जा नबी अल्लाह हज़रत आदम खां वठी जनाब ईसा ताईं नबियुनि ॾे सलाम मोकिलिया, तवजो मुॾे आहे या न? छो ईंदड़ पिया ईंदा, तवजो रुगो मुॾे कजो। वरी ॿुधो या मौला अल्लाह जा नबी अल्लाह ताला जनाब आदम खां वठी जनाब ईसा ताईं नबियुनि ॾे ख़ुदि नबियुनि ॾे सलाम दुरूद मोकिलिया, लेकिन अल्लाह कंहिं बि नबीअ जी आल ते सलाम न मोकिलियो। हीउ जेको जुमिलो आहे त यासीन जी आल ते सलाम, इहो यासीन केरु आहे? इहा जी आल कहिड़ी आहे जिन ते सलाम हो पाण थो करे? इहो ई सेम सवाल जनाब हज़रत इमाम मूसा काज़िम खां थियो मौला हे यासीन केरु आहे, उन जी आल कहिड़ी आहे? अञा जेकॾहिं कंहिं ते पैगाम न पहुतो आहे त हर हिक जे घर में अल्लाह ताला जो पाक किताब मौजूदु आहे। उन जे पोएं पासे ॾियां काइनात जे नबी जा नाला बि आहिनि। को वञी गौर सां पढ़े त उन में यासीन बि नालो आहे। इमाम मूसा काज़िम जा जुमिला आहिनि त वल्लज़ी नफ़्सी बियदिही इन इस्म यासीन जद्दी मुहम्मदिन व नहनु आल यासीन। मूंखे कसम आहे उनजो जंहिंजे कब्ज़े में मां मूसा काज़िम जी जान आहे। इहो यासीन नालो काइनात में कंहिंजो कोन्हे सवाइ असांजे नाने मुहम्मद जे, ऐं असां अली खां वठी महदी ताईं सभु इन यासीन जी आल हूं। असां उहा पाक आल हूं। को सलाम करे या न करे हो पाण सलाम मोकिलींदो आहे। अली वारो को जन हस्तनि ते अल्लाह सलाम पाण मोकिले, उहे बंदनि जे सलाम जा मोहताज थींदा ई कोन। ऐसी ॻाल्हि वाज़े थी। अचो ॿियो कदम। इब्न अब्बास तो पुछे मौला अल्लाह ताला खे हे अव्हांजी आल पसंदि छो आहे? छाजे लाइ हिननि में कहिड़ो अमल आहे? इजाज़त लिअन्नहुम मा यशाऊन इल्ला मा शा अल्लाह। अल्लाह सलाम इन जे लाइ मुंहिंजी आल ते त मोकिले जो मुंहिंजी आल उहो ई कुझु चाहियो आहे जेको हो चाहींदो आहे। ला युकज़िबून अबदा। मुंहिंजी आल में न कॾहिं कूड़, न कॾहिं धोखो, न कॾहिं ठगी,
इसी पे इहा ॻाल्हि त वाज़े थी त अली ऐं अली जे पुटनि में ऐं अली जी आल में मुहम्मद जी आल में ठगी ऐं धोखो कोन्हे। चवण जो हक़ रखां थो त अगरि को हिन दौर में मुमिननि सां या अली जे आशिक़नि सां या हुसैन जे मातमिन सां ठगी या धोखो कंदो, इन जो अली सां को रिश्तो ई नाहे। छो जो अली वटि अली जे आशिक़नि वटि ठगी धोखो छा त मुंहिंजी हाल उहो ई कुझु चाहियो आहे जेको हुन चाहियो आहे। इनखे थोरो मां अञा वाज़े कयां। जंग आज़ाद तव्हांखे अज़ाननि में हूंदी त इहा उहा जंग आहे जिथे उमर इब्न अब्द वध ॻाल्हि मां पोइ मोटां त रुॻो इहा शइ तव्हांजे अज़ाननि ते पुॼायां त उहो चाहींदा आहिनि जेको हो चाहींदो आहे। उमर इब्न अब्द वध मलाउन जॾहिं तौहीन कई, अल्लाह ताला जे पाक किताब जो इनकार कयईं, काइनात जे नबी जी बद अख़लाक़ी कयईं, त काइनात जे नबी खे जुमिलो चवणो पइजी वियो त मन लहाज़ल कल्ब आहे को जेको हिन कुते जी ज़बान बंदि करे। मुख़्तलिफ़ उलमा इन ते तहक़ीक़ कई आहे त अल्लाह जो नबी आलमीन जे लाइ रहमत बणिजी आयो, शाफ़े बणिजी आयो, महिरबान बणिजी आयो। उन जी ज़बान ते इहे लफ़्ज़ ठहे त न पियो, पर नबी जो हर अमल हिदायत खां ख़ाली कोन्हे। अल्लाह जे नबी हिकु इंसान खे कुतो छो चयो, यानी अल्लाह जे नबी ॿुधायो त इन्नी आइलम मा ला तअलमून, तव्हां माण्हुनि जो ज़ाहिर था ॾिसो, असां आल मोहम्मद माण्हुनि जो बातिन बि ॾिसंदा। हर कंहिं ते ॿार ॾिसी इंसान जो हुकुम न हणिजो। जेकॾहिं अमल इंसान वारा अथसि त इंसान आहे, जे अमल इंसान वारा कोन अथसि त भले ॿार इंसान हुजे, हक़ीक़त में हैवान आहे। कयईं छा तक़ज़ीब तौहीन जेको कुझु बि कयईं, लेकिन अल्लाह जे नबी जेको जुमिलो चयो त हिन कुते जी ज़बान बंदि करे, कयईं छा? डॉक्टर ताई साहिबु लिखे थो त गौर कजो मूं ॾे, छो जो मां नालो कॾहिं कोन्हे कंहिंजो वरितो ऐं तव्हांखे यकीन इहो ज़हन में जुमिलो हूंदो। साईं लिखे थो त हुवल्लज़ी रमा सहम इला ख़ैमत मोहम्मद, हिन लईन गुस्ताखी करण खां बाद नबी जे ख़ैमे ऐं घर ते तीरनि सां हमिलो बि कयो हो। त अल्लाह जे नबी ॿुधायो त मुंहिंजे घर ते, उहो हिते हुजे या मदीने में हुजे, किथे बि हुजे, जेकॾहिं को मुंहिंजे घर ते हमिलो करे ॾे, दुनिया इंसान चवेसि त भली, पर हक़ीक़त में कुते जे मिसल हूंदो। अमीरुल मोमिनीन मौला जॾहिं वञेसि थो त मां वञी इन खां पुछां त इन मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़ैमे ते हमिलो कीअं कयो आहे। नबी चयो त ईअं न वञो, क़र्ब इलैया मुंहिंजे वेझो आहे। थियो छा? इन मुहम्मदन अख़ज़ अमामतहु फवज़अ अला रास अली, पंहिंजो अमामो लाहे अलीअ जे मथे ते, पंहिंजी अबा लाहे अलीअ जे कुल्हनि ते, पंहिंजी चपल लाहे अली जे पेरनि में। मां तव्हां खां पुछां त अमीरुल मोमिनीन बि ईअं त न हो, उन जे मथे ते बि अमामो हो, उन जे कुल्हनि ते अबा बि हुई, उन जे पेरनि में नालेन बि हुई। जे मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजो अमामो ऐं अबा हेॾे ॾिनी त अली वारो अमामो काॾे वियो? तारीख़ मिले थो इन मुहम्मद लुबिस अमामत अलीयन, पंहिंजो अमामो अलीअ खे अली वारो पाण, पंहिंजी अबा अलीअ खे अली वारी पाण, पंहिंजे नाले अलीअ खे अली वारी चपल पाण पातनि। त कंहिं उते तव्हांखे इल्मु आहे त जॾहिं बि अली जी इज़त पढ़ी वेंदी आहे त पोइ इलाही जा मुंहुं खुली वेंदा आहिनि। अल्लाह जा नबी तूं पंहिंजो अमामो अली खे थो ॾी, तूं फ़क़ति तुंहिंजो अमामो कोन्हे, नबूवत जी दस्तार, तूं आदम जो मौला, इब्राहिम जो मौला, मूसा जो मौला, ईसा जो मौला, सभिनी नबियुनि जी दस्तार अली खे छो? हता तो अल्लमू, मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त मोहम्मद जी दस्तार हुजे या मोहम्मद जो बिस्तर हुजे या मोहम्मद जो मिंबर हुजे, ला यजलिस अलैहि इल्ला वाहिदुल लज़ी लहमुहु लहमी व दमुहु दमी। मोहम्मद जो अमामो हुजे या मोहम्मद जो बिस्तर हुजे या मोहम्मद जो मिंबर हुजे, वेहंदो उहो ई, पाईंदो उहो ई, जंहिंजो गोश्त मुंहिंजो गोश्त हुजे, जंहिंजो खून मुंहिंजो खून हुजे, जेको मूं मज़ा हुजे मां उन मज़ा हुजां। वल्लाहि मा फीकुम अहद लहमी इल्ला अली व औलादो, हिन काइनात में जेके बि तव्हां आया हो, तव्हां में को बि मुंहिंजो गोश्त कोन्हे, आहे त या अली जा पुट थी सघंदा।
ॻाल्हि खे मां मुकायां छो जो मौज़ू इलाही वसी थो वञे थींदो। अमीरुल मोमिन जॾहिं हिन महिल हुन जे अॻियां आयो त जॾहिं हिन काइनात जो नबी जी तकज़ीब कई पे त अली हिन सां विढ़ियो पियो। जॾहिं हिन अल्लाह जे दीन अल्लाह जे नबी खे छॾे अली ते डायरेक्ट अटैक कई त अली हिन खां हथ कढिया। चई अली हे ॿिया जेके अचनि पिया उन्हनि खे दीन ते कावड़ घटि पई अचे, पंहिंजी ज़ात ते वधीक तूं आहीं मुख़्तलिफ़, तोखे पंहिंजी ज़ात ते कुझु थिए ई कोन थो, कावड़ अचे कोन थी, विड़ी कोन थो। जेकॾहिं मां तुंहिंजे आका खे थो ॻाल्हायां त पोइ विड़ी थो। अली जमला इहो ई त फ़र्क़ु आहे हुननि में ऐं अलीअ में। इन अली ला युहर्रिब अबदा इल्ला अअदा इल्लाह व अअदा मुहम्मद अली ज़िंदगी वक़फ़ कई आहे त पंहिंजे लाइ न विढ़णो आहे त बि हुनजे करे, कंहिंखां को इंतकाम आहे त बि हुनजे करे। हिते इन में हिकिड़ी ॿी जुमिलो तव्हांजे हवाले कयां। हारिस इब्न नुअमान फ़ारी छो चयो त जे ऐलान अल्लाह जे पारां है त मूं ते अज़ाब अचे, छो चयो है? तारीख़ मिले थो त कान ज़अमू इन अल्लाह ला युअज़्ज़िब बिजवार मोहम्मद। हिन खे इहो गुमान हो त अल्लाह मोहम्मद जे पाड़े में को अची वञे त हुन ते अज़ाब न कंदो आहे। हिन खे इहो गुमान हो त मोहम्मद जे पाड़े में को पाड़ो बणे, वेझो हुजे या परे हुजे। हुन गुमान इहो हो त मोहम्मद मुस्तफ़ा जे पाड़े में को अचे त हुन ते अज़ाब न आयो आहे। लेकिन उलमा लिखनि था त आलम अरवाह में मीसाक में हिकु वाइदो कयो हो अली जलीअ सां, हिकु जली वाइदो कयो हो अलीअ सां। अली चयो हो या मौलाई मा उक़तल इल्ला अअदाइक, ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा ख़ालिक, मां अली वाइदो थो कयां पंहिंजो न तुंहिंजो दुश्मन हुजे, अली छॾींदुसि कोन। पोइ जली चयो अली तुंहिंजो दुश्मन काथे बि हुजे मां अल्लाह हुनखे छॾींदुसि कोन। सवाल ज़हन में आहे। मौला अल्लाह नबियुनि ते सलाम मोकिलिया पर कंहिं नबी जी आल ते, नबी जा जुमला आहिनि त इन अल्लाह मा बअस नबी मिनल अंबिया इल्ला अअलम मिनहुम। अल्लाह जनाब आदम खां वठी ईसा ताईं को अहिड़ो नबी न मोकिलियो आहे जंहिंखां मां अफ़ज़ल हुजां। त कंहिं पुछो मौला जनाब मूसा अल्लाह सां कलाम करण वारो तूं अफ़ज़ल कीअं? कमाल जो जुमिलो नबी पढ़ियो आहे। लौ कानल मूसा हयन मा वसअहु इल्ला इत्बाअही। चओ था त मां मूसा खां अफ़ज़ल कीअं न, कसम आहे हुनजो जेकॾहिं हिन महिल मूसा ज़िंदा हुजे हा अल्लाह मूसा खे मां मुहम्मद जो ग़ुलाम बनाया। जेकॾहिं हिन महिल मूसा हुजे हा त मां मुहम्मद आका हुजां हा, उहो मुंहिंजो ग़ुलाम हुजे हा। इरशाद ते आदम खां वठी ईसा ताईं मां नबियुनि खां अफ़ज़ल, मुंहिंजी आल वरी हुननि जी आल खां अफ़ज़ल। हाणे नबी जा जुमिला आहिनि तक़रीबन 26 जुमिला आहिनि, छो जो अल्लाह ताला जे किताब में 26 नबियुनि जा नाला आहिनि। इन जे लाइ काइनात जो नबी 26 जुमिला पढ़िया, मां हिकु ॿ पढ़ंदुसि। अना वारिस आदमिन, अना वारिस नूहिन, अना वारिस इब्राहिमिन। आदम जो वारिस मां, इब्राहिम जो वारिस मां, मूसा जो वारिस मां, नूह जो वारिस मां। इजाज़त अना वारिस लिकुल्लि शैइन व इन अली वारिसकुम मिन बादी। मूंखां अवल जेके हुया उन्हनि जो मां वारिस हो, मूंखां बाद क़यामत ते हर हिक जो अली वारिस हो। मूंखे ताजुब थींदो हुन ते जेको घर या गाॾी ते अली वारिस लिखियल ॾिसे त मोह किनो थी वञेसि। नबी जा जुमिला आहिनि त आदम खां वठी ईसा ताईं नबियुनि जो मां वारिस हा, मूंखां बाद में क़यामत ताईं मूं मुहम्मद जे उम्मत हुजे या अली जा आशिक हुजनि, उन्हनि जूं दिलियूं हुजनि जा घर, हर हिक जो वारिस मुंहिंजो भाउ अली आहे। हिकिड़ी ॻाल्हि आई आहे ज़हन में, मां मुंहिंजो अक़ीदो हूंदो आहे जेका ॻाल्हि ईंदी आहे हिन में लिखाईंदो आहियां। नूह जो वारिस कीअं आहे? मोहम्मद मुस्तफ़ा जुमिला मिलनि था त इन अल्लाह यसअल फी यौमिल क़यामत अव्वल मिन नूहिन।
अल्लाह ताला क़यामत में सब खां अवल नूह खां पुछा कंदो हल बलगत तोखे जो मां 2500 साल जा केतिरी उम्र ॾिनी तो तबलीग कई गौर हुजे हिन ते नूह तोखे जो मां ज़िंदगी ॾिनी एॾी तबलीग कयई छा अलाह खे अहिड़ो कोन्हे जो पुछे थो अलाह नूह चवंदो हा कयमि आवाज़ लाईंदो हल इंदक शाहिदुन तबलीग ते को भला गवाह अथई इन मौलाई मोहम्मद हा मुंहिंजो आका मोहम्मद गवाह हुआ तव्हांखे हिन मां त गवाह उनखे चइबो आहे जेको अखियुनि सां ॾिसे कननि सां ॿुधे माना ईअं चवां त नूह ॿेड़ो ठाहियो पिए मोहम्मद ॾिठो पिए चलो हिते वेठे ॿी बि ॻाल्हि झूला मिलंदा जॾहिं बारिश तेज़ ऐं पाणी तेज़ त जनाब नूह नबी फटा हणे थो लॻनि नथा या अल्लाह उम्मत पई थी ॾिसे वाइदो थियल आहे हाणे ॿेड़ो ठहे नथो माण्हू मज़ाक कोन उॾाईंदा त मिलन फजाब जिब्राईल मिन समा खम्स मिस्मारन जिब्राईल आसमान तो 5 कोका खणी आयो वकानत अलैहिम किताबतन ऐं उन्हनि 5 ते कुझु नाला हिक ते मोहम्मद ॿिए ते अली फातिमा हसन हुसैन जे 5 कोका बेड़े में रखंदे त हे पाण ई ठही पवंदो अली वारो मूंखे तजुर्बा उन ते जेके त चवनि त असां अली खां सवा अल्लाह ते पुॼी वेंदासीं जॾहिं अल्लाह जे नबियुनि जा मसला ऐं मुश्किलातूं 5 तन खां सवा हल कोन था थियनि त आम इंसान कीअं बची सघंदा ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरे मां पोइ मोटां थो गवाह हा कहिड़ा मोहम्मद आहे वञो वठी अचीसीं ईअं न आहे त नंढे वॾे किताब में कोन्हे मौत बरक़त में आहे जनाब नूह नबी ईंदो मौला मां तुंहिंजो नालो ॾिनो आहे हल तबलीग मुंहिंजी ते गवाही ॾे जुमिलो ॿुधिजो फनाद मोहम्मद ऐन सलमान मोहम्मदी ऐन जाफर तैयार ॿई ईंदा हुकुम चई वञो वञी नूह जी तबलीग ते गवाह थियो केरु थो गवाही ॾे अली जो आशिक़ आहे सलमान मोहम्मदी जाफर तैयार अली अमीर जो भाउ तूं वञी तव्हां वञी ॿई नूह जी तबलीग ते गवाही ॾियो मां इन डीप में कोन थो वञा न पोइ वेंदुसि छो जो हीअ बहस तव्हां असांजे अज़ाननि खां मथे आहे त हे गवाह नूह ते कीअं पोइ कंहिं पुछियो मौला जे हे गवाह थींदा त पोइ अली नबी जुमला इन मंज़िलत अली आज़म मिनहुमा अली जी मंज़िल हिननि खां अञा वॾी आहे अली कंदो छा इन्नहु यक़ूल फी यौमिल क़यामत हाज़ा फिल जन्नह व हाज़ा फिन नार अली ॿियो कुझु बि न क़यामत बि रुगो हे चवंदो या अल्लाह हे जन्नती है जहन्नमी हैदरी ॻाल्हि ज़हन में आई त मां मोहम्मद मुस्तफ़ा अंबिया खां अफ़ज़ल मुंहिंजी आल हिननि जी आल खां अफ़ज़ल बसि आख़िरी ॻाल्हि तव्हांखे अज़ाननि में हिकिड़ी हस्ती आहे जंहिंजो नालो आहे जुअदा बिन हुबैरा जंहिंजो तारीख़ सां वास्तो हिननि खे ज़हन में नालो हूंदो हे अली जो सॻो भाणेजा जनाब उम्मे हानी जो बचिड़ो उम्मे हानी बीबी जो असली नालो आहे जनाब फाख्ता बीबी फाख्ता बिन ते अबी तालिब सफ़ीन जी जंग में जॾहिं हिन जो महाॾो अटकियो मुक़ाबिलो थियो उत्बा बिन अबू गौर कयो त मां ॻाल्हि कयां छो जो मां नाले जो आदी न आहियां लेकिन नालो ज़हन में अची वियो आहे हुन पुछियुसि त भला अली सां गॾु छो आयो अली तुंहिंजो मामो आहे कसम खणी चई अली सां मोहबत मामे हुजण जी बिना ते कोन कई अथमि अली वटि मिटियूं माइटियूं न हलंदियूं आहिनि अली वटि रुगो ई हूंदो आहे त कहिड़ो गैरतमंद आहे कहिड़ो इंसान आहे कहिड़ो हैवान आहे जोदा चएसि थो यादि रखजांइ अली मुंहिंजो मामो आहे पर वरी बि मां मामे जे हूंदे पंहिंजे पीउ खे विसारियो कोन्हे आख़िर ते जेके वेठा हो दोस्त चए मुंहिंजो अली मामो आहे वरी माली जे हूंदे पीउ खे विसारे कोन्हे चए थो वल्लाहि लौ कान मिस्लुहु खालुन लक नसीत अबाक चए कसम अल्लाह जो जे अली जहिड़ो मामो तो वटि हुजे हा तोखां सॻो पीउ ई विसरी वञे चए तूं बि जंग में आ मां बि जंग में आ
लेकिन मां अली जो पासो तू पंहिंजे जो पासो लेकिन ये इल्म थी त हक़ केरु आहे तव्हांखे इल्म आहे त होॾे बि ज़ाहिर में कलमो हुयो ज़ाहिर में दीन होॾे बि हुयो ये नमाज़ू आज़ानू ज़ाहिर में होॾे बि हुयो कलमो होॾे बि हुयो हेॾे अली आहे चई इहो इल्म थी हक़ ते केरु आहे हो चए थो हा ज़ाहिर आहे असां हक़ ते आहियूं जोधा बिन हुबैरा चए थो मूंखे छॾ वलो शिअतो गौर कजो लो शिअतो नुअम्मिर अला खुयूलकुम व बईरुकुम हम यंतकून इन अलियन हक़ा चई भला जे चई त तव्हां जिन घोड़नि उठनि ते चढ़ी आया हो उन्हनि खे चवां उहे चवनि त हक़ अली आहे हैरान थियो चई भला घोड़नि उठनि बि कॾहिं ॻाल्हायो चई वल्लाहि वलो वलैतुमुहा युदऊन तुयूर हम युजिबूनकुम चई अली ऐं तव्हां में त फ़र्क़ु आहे जे दिलि में अली हुजे ज़मीन ते वेहो पखी बि ॻाल्हाईंदो आहे मच्छियूं बि ॻाल्हाईंदियूं आहे जो अली जी मोहबत विला में असर आहे तोखां पुछां जॾहिं अली जी विलायत में एॾो असर आहे जो माण्हू पखियुनि सां ॻाल्हाए पखी ॻाल्हाइनि तुंहिंजी मुंहिंजी दुआ क़बूल बि कोन थी थिए माना विलायत अली मोहबत अली में का कमी कोन्हे तुंहिंजी मुंहिंजी ज़बान गुनाहनि जे क़ैद में क़ैद आहे असां तव्हां वटि वेल आहे जेसिताईं ॿिए जी गिला न कर त पंहिंजा नंबर कोन था ठहनि अलाह चए थो मूंखां कहिड़ी ज़बान सां दुआ थो घुरे उन ज़बान सां जंहिं ज़बान सां मुंहिंजे बंदनि खे ॾुखायो अथई बाननि मुंहिंजनि खे ॾुखायो अथई न हे जेको तव्हां असां मरण वारे में चवंदा अल्लाहुम्मा इन्ना ला नअलम मिन्हु इल्ला ख़ैरा मौला हिन जी नेकी खां सवाइ कुझु कोन था ॼाणूं छो इल्म बि हूंदो आहे हिन जा कम कहिड़ा हुआ तभी जंहिंमहिल मिलनि था अलाह थो चए जेकॾहिं 40 ॼणा गॾिजी चवनि हे भलो मां अलाह उन्हनि 40 जी इज़त रखंदे हिनखे बख़्शे छॾींदो इन जे बरक्स वर जेकॾहिं 500 बि चवनि हे बुरो आहे अलाह चए थो मुंहिंजे बाने खे बुरो न चए जेकॾहिं चवीं त मां तव्हां जन उठंदे चढ़ी आया उन्हनि खे चवां उहे चवनि त हक़ अली आहे चए भला चवीं त मां ॾिसां तो वटि अली जी मोहबत छा कमाल आहे जो तव्हां हिननि जे उठनि हिननि जे घोड़नि खे ॾिसी चयो कसम त उनजो जंहिं तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे ॿुधायो त हक़ अली आहे जा हो जंहिंमहिल मिलनि था फसाहो खुयूलहुम बईरम कालू वल्लाह इन्नल हक़ इस्मु अली जा वमन हरबहु फहुव बातिला हुननि जा घोड़ा हुननि जा उठ था चवनि कसम उन अलाह जो जंहिं अलाह असांखे ज़िंदगी ॾिनी आहे काइनात में हक़ नालो अलीअ जो अली सां जंहिं बि जंग कई उहो कल्ह बि बातिल हो त अॼु बि बातिल आहे चइमां अली सां मोहबतनि जे लाइ कई आहे जो अली ते सलाम अल्लाह तो मोकिले पोइ को अली खे अलह सलाम लिखे या न लिखे अली खे जी परवाह कोन्हे इज़त जी बुख न अली खे न अली जे बचनि खे बल्कि मां एतिरो चवां जंहिंखे इज़त जी बुख हुई उन्हनि अली जे घर जी ताज़ीम कई मलाइक केतिरा ला तअदाद मखलूक आहे मलाइक पर तोखे मूंखे वधि में नाला 8 खां 9 ईंदा उहे कहिड़ा जंहिंजो तालुक़ अलीअ सां ईरान में केतिरा माण्हू फारस जा पर मशहूर 1 या 2 जंहिंजो तालुक़ अलीअ सां हबशी केतिरा पर मशहूर बिलाल जंहिंजो तालुक़ फातिमा अली ऐं मोहम्मद सां त मालूम थियो इज़त जिन खे घुरिजे उहे हिननि जे घर जी ताज़ीम था कनि मक्कतुल मुकरमा में शबीर मौला पहुतो फनादल मुस्लिम सॾे चयो त मुस्लिम तूं कूफे वञ उलमा लिखनि था त जीअं हीअ हदीस आहे अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा इन हदीस खे फिट हीअं कयो वञे त इन्नल हुसैन मदीनतुल हुज़न वल मुस्लिम बाबहा हुसैन ॾुखनि जो शहर आहे मुस्लिम उनजो दरवाज़ो उलमा लिखनि था त अञा त इहा ख़बर न पइजी सघी आहे जंहिं वटि औलाद आहे अञा त इहो फ़र्क़ु नाहे पियो त आया पुटनि जे साम्हूं पीउ खे घणो मारियो अथनि या पीउ जे साम्हूं पुटनि खे घणो इमाम हुसैन खां जंहिंमहिल जनाब मुस्लिम मोकिलाए पियो त रोए थो
शबीर जा जुमला मिसलु कला यबकून मुस्लिम तो जड़ा रोइंदा ना रोई छो तो तो हाज़िल ऐन मा अराक मिन बाद हाज़िल यौम रोवाइण जे लाइ तो जो हे अखियूं अॼु खां पोइ तोखे वरी न ॾिसी टे रवायतूं आहिनि। हिकु रवायती आहे त मुस्लिम जोड़ी गॾु वई आहे, ॿी रवायती आहे त न मके खां बाद कूफे आई आहे, टी रवायत आहे त न शाम ग़रीबा में अलॻि थी विया। जंहिं रवायत मुताबिक़ त गॾु हलिया जनाब मुस्लिम जी ज़ौजा रोई थी चवे आका भली वठी वञी तुंहिंजा बच्चा आहिनि पर ॿिनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखजां। तुसाफ़िर बमशियतिहिमा मुस्लिम सफ़र पंहिंजी मर्ज़ी सां न कजां, जे हलनि त हलजां थकिजी पवनि त रही वञ। ॿी शइ कहिड़ी? अॼु बि ईअं जो काफ़ी अहिड़ा बच्चा आहिनि जिन खे माउ जी हंज खां सवाइ निंड न ईंदी आहे। इहो चए थी इन इब्राहिम ला यनाम इला मई, हिन जेको मुंहिंजो ॿियो नंबर ॿिचड़ो आहे इनखे मूं खां सवाइ निंड न ईंदी आहे। इब्राहिम खे जॾहिं बि सुम्हारी त हाव सां लाहे सुम्हारजां ताकी हिन खां माउ जी मोहबत ॾिसी। टी ॻाल्हि इहा आहे मुस्लिम जॾहिं हितां खेमे खां अलॻि थी कोशिश इहा कजां मोह पोइते हुजे तुंहिंजो ताकी मां बच्चनि खे ॾिसंदी रहां। शवाल जी 5 तारीख़ जनाब मुस्लिम पहुचे तो कूफे जे दीवारुनि खे ॾिसी चवे थो कूफे जी दीवारूं मां परदेसी जी भारत हुजे। टोटल 66 ॾींहं जनाब मुस्लिम रहियो आहे कूफे में। तन मुंहिंजा 46 ॾींहं सुकून जा, 20 ॾींहं ॾुखिया। आख़िरी 8 तारीख़ जी शाम जेका आहे मुस्लिम जॾहिं नमाज़ पढ़ी बस कई पोइते मों कयईं त 2 पुटनि खां सवाइ कोई गॾु न थियसि। 2 बच्चनि खे वठी काज़ी वटि आयो। शुरह काज़ी जो कमु हूंदो आदल करणु, लेकिन हिन महिल उन कॾहिं बि अली ऐं अली जे बच्चनि सां आदल न कयो। मुस्लिम चएसि थो तूं काज़ी आहे कूफे जो, मां ई पुट तोखे ॾियां थो अॼु की राति हिननि खे रहाए, सुबुह थिए हिननि खे मके मोकिलिजां वञी पंहिंजे मामे हुसैन सां मिली पए। चए थो मां कोन रहाईंदुमि। ॾाढो ॾुखियो जुमिलो आहे औलाद वारे जे लाइ। मुस्लिम चए थो भला जे रहाई नथो रुॻो एतिरी मुंहिंजी ॻाल्हि मन कहिड़ी, चए एतिरो हिननि खे मूंखां परे वठी वञ, अंदरि वठी जो मां साम्हूं वारी गली मटे वञा पोइ हिननि खे ॿाहिरि मोकिल। हे ॼाणनि हिननि जी क़िस्मत ॼाणे। चए थो इहो बि न कंदुसि। मुस्लिम पंहिंजा 2 पुट वरिता रोईंदो गलियुनि में तो आ नाले मस्तूर के पढ़ंदा आहिनि तवा न तवाव वाह आइन फातिमा वारी हा पोइ घर जे साम्हूं आयो। मुस्लिम ज़मीन ते वेठो। फ़क़ाल लहा वलदुन, इन मस्तूर जो हिकु पुटु आहे जंहिंजो नालो आहे बिलाल। जॾहिं ॿाहिरि आई त मुस्लिम ते निगाह पयसि। मुस्लिम चए थो या अमत अल्लाह अस्कीनी, अल्लाह जी कनीज़ मूंखे पाणी धुक मिलंदो। पाणी हिनखे मिलियो। मां कोशिशि इहा कंदो आहियां त गुफ़्तगू ईअं कजे जो हर ॿार खे यादि रहे। पाणी पीतो। मुस्लिम चए थी इज़ा बिला बैत, हाणे पाणी तोखे मिलियो न, वञ पंहिंजे घर वञ, मुंहिंजे घर जे साम्हूं न वेह। मुस्लिम रोई थो चवे ऐन अज़हब, चई जो थी वञ त मां वञा काॾे? इला बैत के घर वञ। चए थो मां लिल बैत फी हाज़िल मदीना, हिन शहर में मुंहिंजो घर कोई न। जॾहिं ॿुधाई चए थी अंत सफ़ीरुल हुसैन, घर जो नथी छा तो हुसैन जो त सफ़ीर न आहे? जंहिंजी अखियुनि में ॻोड़ा हूंदी आहे उन्हनि खां लफ़्ज़ निकिरंदा न आहिनि। मुस्लिम इशारो ॾिनो हा। वसब इला क़दमय, क़दमनि ते किरी चएसि थी ला तश्तकी इंद ज़हरा, मुंहिंजी शिकायत ज़हरा खे न कजे। अहिड़ी आहे घर तुंहिंजे लाइ। जनाब मुस्लिम खे वठी आई घर। 3 बिस्तर विछाए, हिकु मुस्लिम जो, 2 उनजे पुटनि जा। मुस्लिम चए थो 2 बिस्तर खण। छो आयो त 3 पोइ हिकु छो अचे? ज़िंदगी जी आख़िरी राति आहे, दिलि चाहे थी पुटनि खे सीने सां लाहे सुम्हारियां, मूंखां पोइ निंड कंदे अलाए न कर। सुबुह जी मुस्लिम नमाज़ पढ़ी। फसमे सौतुल ख़ुयूल, घोड़नि जे टापनि जो आवाज़ मुस्लिम ॿुधो।
ॿाहिरि निकिती रहण वारो मुस्लिम जॻह वेही थी चवे मुस्लिम तूं ॿाहिरि न वञ मूंखे छॾ मां वञा। मुस्लिम तो चवे न बनी हाशिम जो इहो शेवो वड़ कोन्हे त जंहिं वटि महिमान अथनि उन मेज़बान खे अज़ियत ॾियनि, तूं ॿाहिरि न वञ। जुमिलो ॿियो मिले थो त रोई थी चवे काश अॼु मां मर्द हुजां हा मुस्लिम तोखां पहिरियों मां मारिजां हा। मुस्लिम चए थो न मूं ते या मां पाण वेंदुसि। मोहम्मद बिन अशअस ही लईन आहे अॻवाणी जी में 1500 सिपाही ख़त लिखे त 1500 ॿिया मोकिल पुछे थो घणा मुस्लिम सां गॾु चए अकेलो चए पोइ अकेले जो मुक़ाबिलो अली वारो रवायत मिले थो त इब्न अशअस चवेसि तोखे इहो गुमान आहे त इला बक़ालिन मिन बक़ालिल कूफा त तूं असांखे कंहिं भाॼी खपाइण वारे ॾे मोकिलियो आहे। चई कॾहिं कॾहिं हमिलो कंदे मके ॾे मुंहुं करे थो चवे अॼु रुॻो हिकु गाज़ी हुजे हा त अकेलो न मारिजां। चए असांजा सवनि जी तइदाद में माण्हू मारे थो सघे। तारीख़ मिले थो त हिननि 3 क़िस्मनि जो हमिलो कयो जनाब मुस्लिम ते। पहिरियों रमौ इलैहिल हिजार छतुनि तां पत्थर था हणनि। मां अदब सां पढ़ंदो आहियां माफ़ कजो ॿियो जेको जुमिलो आहे जुमिला मिलनि था रमौ इलल मुस्लिम नार फिल अख़शाबे वल असवाबे पुराणनि कपिड़नि खे बाहि ॾेई ऐं कोयलनि खे काठी जा कोयलनि खे बाहि ॾेई मुस्लिम ॾे उछलनि था। कॾहिं किथां आवाज़ अचे मुस्लिम पासो मटाए जो हेॾो बाहि थी अचे। कॾहिं हेॾो आवाज़ मुस्लिम पासो तब्दील कर हेॾो बाहि। रोई तो चवे ॾुखे वक़्त में बचाइण वारे केरु आहे। आवाज़ आयो मुस्लिम मां हुसैन जी अमड़ी ज़हरा त मुंहिंजो हुसैन जो सफ़ीर जो आहे। आख़िरी आहे त फफ़रुल हफ़रतनि जनाब मुस्लिम लाइ हिकिड़ी हिननि खॾ खोटी आहे वॾी वसक़फ़ूहा बिनख़ल वलीफ़ खजी जा जेके पन छड़नि जे मथां ढकियूं। ईअं न आहे त को मुस्लिम खे इल्मु कोन्हे सभु शइ जो इल्मु अथसि। मुस्लिम सां विढ़ंदा आया मुस्लिम पोइ हटंदो हो। वरी वारो उहो टाइम आयो जो मुस्लिम उन में अंदरि आयो। हिकु मलऊन औरत आहे जंहिंजे हथ में चकीअ जो पुड़ुस आहे। माफ़ कजो इन लाइन छा कयो जनाब मुस्लिम खे हयईं न इशारो थो ॾियां फ़क़त हो शफ़तैल उलिया मुस्लिम जा साम्हूं वारो लब कटिजी वियो। फनाद मुस्लिम आहे को तव्हां में जेको मूंखे पाणी जो ढुक ॾिए। हिकु मस्तूर आहे जीअं पाणी जो ढुक ॾिने मुस्लिम मुंहं जे करे पाणी कयो त मुंहं मां खून जा कतरा किरिया। मुस्लिम पाणी खणी दीवार ते उछलियो। मस्तूर चए थी ॿियो आणियां। मुस्लिम चए थो न उञ कोन्हे टिणो कोन्हे। हारियो दीवार ते इन लाइ सम्झो जॾहिं अॼु खां 32 या 33 ॾींहं बाद मुंहिंजी मुर्शिद दादी ज़ैनब हितां गुज़रे उनखे चइजां त तव्हांजो सफ़ीर बि उञो मारियो वियो हो। रुॻो हुसैन न हुसैन जो सफ़ीर बि प्यासो। जनाब मुस्लिम खे वठी आया इब्न ज़ियाद फ़क़ाल लहु अल-हर्सी सल्लिम अलल अमीर क़ाल मा लिल अमीर सिबल हुसैन। हिनजो हिकिड़ो सिपाही आहे इब्न ज़ियाद जो चएसि थो मुस्लिम सर झुकाए छो जो साम्हूं अमीर आहे। चए थो हे अमीर हूंदो त तुंहिंजो मुंहिंजो अमीर काइनात में रुॻो हुसैन। ये जुमिला पढ़े न जुमिला मिलन था। आवाज़ आयो मुस्लिम तो दुश्मन जे दरबार में मुझे हुसैन के अमीर सॼो आहे। ज़हरा दुआ थी ॾेई क़यामत ते तुंहिंजे नाले में अमीर मुस्लिम हूंदो मुंहिंजो हुसैन ग़रीब सॼो। मौला तव्हांजो कोको अदाधारी जूं दाऊं क़ब्र ज़हरा ते सजाए बसि मुकायां। मुस्लिम चए थो त 3 ॻाल्हियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कंहिं पुछो कलमो छो थो पढ़ी
जे मूंखे ख़बर आहे त तव्हां मूं ते तुहमतूं हणंदव, मां बब्बा खे दोहल ॿुधायां थो त मां मुहम्मद ते कलमे पढ़ण वारो आहियां। केॾो ॾुखियो मरहलो आहे, हिन ते तूं पंहिंजे में वेही गौर कर। इस्लाम जा बानी ॿुधाइनि पिया था त असां मुस्लमान ॿी शइ मूं ते 700 दिरहम कर्ज़ आहे, मुंहिंजी दरह विकण जो कर्ज़ आहे। टी मुस्लिम जो आहे कुता में गैरतमंद मुस्लमान छो जे हुसैन खे एतिरो चवे जाॾे दिलि चवई वञ जा ज़ैनब कूफे वठी न अचिजे। अली जे पुटनि सां इहा शरात अली जे धीउनि जी इज़त कहिड़ी चवंदो आहे को जंहिंजो को अली ॾे रहियल बदिलो हुजे। बुकैर इब्न हमरान मलाउना चए हा अली असांजा मर्द मारिया हा, मां उनजे भाइटे खे मारींदुसि। मुस्लिम खे बाहि खां वरिते, बाहि खां मां थो चवां, उहो जुमिलो कोन पढ़ंदुसि त किथां वरिते। दारुल अमारा ते जॾहिं आयो मौला मीर जे घर जे भर सां दारुल अमारा जा निशान बाक़ी आहिनि। मुस्लिम मथे कदम थो खणे, चएसि थो मुस्लिम सर झुकाए, चए थो सर पोइ झुकाईंदुसि, अवल हिकु दफ़ो छॾ मोह कई मके ॾे। उन महिल इमाम हुसैन मके खां हली मंज़िल सलबा ते आयो आहे। मुस्लिम आवाज़ ॾिनो अस्सलामु अलैका या अबा अब्दुल्लाह अल हुसैन। शबीर रोईंदे चयो व अलैका सलाम या इब्न अम्मी। मुस्लिम तो ते मुंहिंजो सलाम। शबीर पूछे तो मुस्लिम कीअं पई थी निभाई। शबीर जे अखियुनि में ॻोढ़ा जनाबे अब्बास मौला रोईंदो आयो, फरमाए थो मौला जेका रात गुज़री आहे हर बीबी सुती आहे, मुंहिंजी भेण रुकई आहे, निंड न कई आहे। मौला तव्हांखे दुनिया जे गमन खां बचाए। सॼी रात रोईंदे बड़े पई मुस्लिम ॾसे कीअं पई थी निभई। ॿियो जुमिलो पई पढ़े मुस्लिम तूं जो सुभाणे हलियो वेंदे मुंहिंजी जोड़ी कंहिंजे हवाले कंदे। मौला अब्बास जा लफ़्ज़ ख़त्म न थिया। मुस्लिम जूं ॿ न्याणियूं, हिक जो नालो बीबी आतिका, ॿी जो बीबी हमीदा, रोईंदियूं आहियूं, रोई चवंदियूं मामा सॼी रात अम्मा मिटी खणी असांजे वारनि में हणंदी रही। जीअं शबीर लफ़्ज़ ॿुधाया ॿिन्हिनि न्याणियुनि खे सॼे मथे ते बोसा ॾिने। हावज़ा लाइ शबीर फरमायो अॼु खां बाद अव्हां जो मामो बि मां, बाबू बि मूंखे सॾिजो। जीअं इहो मंज़र जनाबे सकीना ॾिठो आहे, रोईंदी चवे बाबा मुस्लिम जे न्याणियुनि सां एॾो प्यार छो आहे। शबीर फरमाए थो सकीना इन जे लाइ जो हिननि जो बाबो लहज़े जो महिमान। बीबी चए थी बाबा माना जंहिंजो पीउ दुनिया तो हलियो वञे उनजी धीउनि खे हीअं प्यार ॾिबो आहे। हा सकीना रोइण वारो हाणे हिकु दफ़ो ज़हन वठी अचो शाम में ग़रीबा में जुमिला मिलनि था। जॾहिं हिकु लहीन आहे जंहिंजो नालो खोली आहे, जीअं सकीना जे कननि जा जेके दुर हथ विधे हीअं रोइण वारो छिक ॾिनी थे जीअं सकीना ज़मीन ते किरी पई आहे। उथी थी चवे हया कयो बाबो बि मुंहिंजो मारियो अथव तमाचा मूंखे दाणो। मौला पुरसो क़बूल करे, मौला पुरसो क़बूल फरमाए। अली वारो अब्बास मौला जुमिला ॿुधा मौला मुंहिंजे भाणे जिन सां एॾो प्यार था कयो लॻे थो मुंहिंजी भेण जो घर उजड़ण वारो। तुंहिंजो कोई बि भाउ भेण जो घर उजड़ंदे ॾिसी न आहे सघंदो। मौला फरमाईंदा हा गाज़ी रोई थो चवे वास थो थी ज़हरा जो मूंखे मुस्लिम ॾेखार।
शबीर फरमाए दो गाजी वायदो कर बर्दाश्त कंदे हा मौला जी शबीर बांगरे बंद कयो मुस्लिम ते अब्बास जी निगाह पईया कदमन ते किरी दो चवे मौला जी मुस्लिम ॾेखारियो थी हिकु दफ़ो कूफे मौकिल छा वञी कंदे रोई दो चवे मौला ॾिसे आ बलंदी केॾी आ मुस्लिम जो सर झुकियल आ मां वञी मुस्लिम जो सर हथनि में खणा शबीर फरमाए दो उनज़ुर इलल अर्ज़ तो त मथे ॾिठो हाणे ज़मीन ॾे ॾिसी आ जीअं अब्बास निगाह कई आ पुछे दो मौला जल्दी दस इहा हिकु हथ झलियो बीबी केर बीठी आ मौला फरमाए दस ॼाण मुंहिंजे ॾुखे पासे वारी मां ज़हरा थई जेका बकिया छॾे कूफे आई रोई थी चवे हलिया मुझे हुसैन जा सफ़ीर मौला पुरसो कबूल करे तव्हां मूं वटि जे इंतकाल ते कंहिंजो कोई चवंदो आहे खट मां थो खणी अचां पर मां को पुछो जेका रवायत मूं पाण पढ़ी आहे फजाबो हबलाइन हे कमीना बरसा खणी आया मां बि कजो रोइण वारो मुस्लिम जे पेरनि में ॿधन फहफरु लहू फी शवारिल कूफा का अहिड़ी कूफे जी गली कान्हे जिते मुस्लिम जे जिस्म खे न पिया घुमाइनि जीअं हे रोइण वारो घुमाइनि पिया पोयां ॿई बच्चा दौड़ंदा वञनि पिया सॾे पिया चवनि मामा गाज़ी हली को बाबे खे दफ़नाइण वारो कोन्हे अल्लाह ताला जो पुरज़ो कबूल करे बस आखिरी जुमलो दारुल अमारत मुस्लिम जो सर्रा ये 9 तारीख 12 मुहर्रम थी रोइण वारो हेना मौला सजाद ज़ैनब आलिया के वठी ते पहुतो जीअं दारुल अमारा वटायो आई आवाज आयो अस्सलाम अलैक या बिनत अली हो ज़ैनब मुंहिंजो सलाम हुजे शल ॿाहिरनि सां गॾु कुसी वञी आ तुंहिंजी जुती बि हिते न जीअं इहे लफ़्ज़ आया मुस्लिम जी न्याणी आ नालो हमीदा तस इएं पाण खे महमल हेठ केराए सजाद मौला जे अॻियां अची थी चवे मौला भुल जा नथी आवाज़ मुंहिंजे बाबे जो थो लॻे मौला फरमाइनि था ॾिसे आयो साम्हूं तुंहिंजे बाबे जो सर्रा जीअं निगाह कई तंहिं सॾे थी चवे बाबा ॾिसे मुंहिंजा ॿाहिरि खाधे बाबा जॾहिं खां वठी विया अम्मा निंड न खई रोइण वारो जीअं ज़ैनब आलिया जी निगाह पई आहे मुस्लिम ते रोई थी चवे सजाद छा कूफे में दफ़नाइण जो रवाज कोन्हे जो अञा मुस्लिम जो सर हिते लॻल आहे मौला फरमाइनि था अम्मा दफ़नाए उहो जंहिंजो को वारिस हुजे मुस्लिम जो कोई कूफे में वारिस न हो अल्लाह